अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू माया जो किचन। अॼु असां माया जो किचन में ठाहियूं था लंच बॉक्स स्पेशल रेसिपी जंहिंजो नालो आहे ऑमलेट पराठा। ऑमलेट पराठो ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिकु प्याले में विधो आहे मैदो तक़रीबन 1 कप। लूणु विझूं था 1/4 टीस्पून। तेल विझी रहिया आहियूं 1 टेबल स्पून। ऐं तेल विझण खां पोइ चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं। चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे त हाणे असां विझंदासीं थोरो पाणी। आहिस्ता आहिस्ता पाणी विझण खां पोइ मैदे खे चङी तरह सां ॻोहे ऐं हिकु साइड ते रखी छॾियूं था। हाणे हिते असां खयूं आहे हिकु ॿियो बाउल ऐं बाउल में विझूं था अंडा 2 अदद। लूणु विझूं था 1/4 टीस्पून। तव्हां पंहिंजी पसंदि जे मुताबिक़ घटि या वधि करे सघो था। ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1/4 टीस्पून। कटियल साओ बसरु आहे 2 टेबल स्पून। कटियल सावा धाणा आहिनि 1 टेबल स्पून। कटियल टमाटा आहिनि 3 टेबल स्पून जे बराबरि। ऐं हाणे इन सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं। सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे त हाणे असां अंडे जी मिक्सचर खे रखूं था हिकु साइड ते ऐं ॻोथल मैदो खयो आहे। मैदे खे 2 हिसनि में तक़सीम करे असां 2 पेड़ा ठाहे छॾिया आहिनि। हाणे खयो आहे हिकु पेड़ो ऐं पेड़े खे असां चङी तरह सां वेले मानी जी शक्ल ॾेई छॾींदासीं। मानी वेले छॾी आहे त हाणे असां हिते खणूं था हिकिड़ो फ्राइंग पैन ऐं फ्राइंग पैन में थोरो तेल एड कयो आहे तक़रीबन 1 खां 2 टेबल स्पून जे बराबरि। तेल खे असां चङी तरह सां फ्राइंग पैन में फैलाए छॾींदासीं ऐं हाणे असां फ्राइंग पैन में विझूं था मानी ऐं मानी जी ॿिन्ही साइड्स खे 1 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। ऐं हाणे मानी लाइ हिकु साइड ते रखूं था ऐं साॻे ई फ्राइंग पैन में तक़रीबन 1 टेबल स्पून जे क़रीब तेल विधो आहे ऐं फ्राइंग पैन में तेल विझण खां पोइ असां अंडे जो मिक्सचर विधो आहे ऐं अंडे जे मिक्सचर खे पचाईंदासीं तक़रीबन 1 मिनट जे लाइ। अंडे जी हेठी साइड खे असां तक़रीबन 1 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे ऐं असां हाणे अंडे जी उन ई साइड जे मथां असां पहिरियां खां पकल मानी रखी आहे ऐं हाणे असां पराठे खे पचाईंदासीं तक़रीबन 1 खां 2 मिनट जे लाइ विचोली बाहि ते जेसि ताईं त पराठो गोल्डन ऐं कड़क थी वञे। जी फ्रेंड्स, जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो त असांजो ऑमलेट पराठो गोल्डन ऐं क्रिस्पी थी वियो आहे त हाणे असां ऑमलेट पराठे खे कयूं था डिश आउट ऐं विच मां असां कटे करे अधु करे छॾियो आहे। ऐं ॿिन्ही मानी जतनि खे रोल जी शक्ल ॾेई करे ऐं हाणे असां विझूं था लंच बॉक्स में ऐं हिन जे कॉम्बिनेशन में तव्हां पंहिंजे ॿारनि खे ॾेई सघो था कुझु फ्रूट जीअं त आलू बुखारो ऐं कुझु अंगूर ऐं गॾु टमेटो केचप ॾेई सघो था। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी लंच बॉक्स स्पेशल रेसिपी ऑमलेट पराठो ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।